काका पटेल जी तो कहीं जुड़िया सुभाणे सेठ जो निकाह है न। होए होए तिना केड़ी खबर मिना सजी खबर है। भला तारीख तो पक्की ॾिनी आहे न। होए माटी होए तारीख पक्की है तिना केड़ी खबर मिना सजी खबर है होए। ए पोइ त जहिड़ो कर सेठ जो कम थी वियो न। ए कम किए न थींदो। ए कम पटेल कना काॾे विदा कीअं पटेल। होए होए सुबह सवेर तैयारी करे छॾजाए सवेर हलणो है। सेठ तयारी सॼी गुलूड़े करे छॾी आहे, बाक़ी रुगो सुबुह जो खैर सां सिज उभरे। ए गुलूड़ो सोरो वॾो होशियार लॻो पियो आहे। सेठ इहो गुलूड़ो तोखां बि वधीक तकड़ो आहे। ऐं हा मिस्रीअ खे चइजे त तूं दोल मवजाइजे, सिर्फ़ दोल खणी अचजे। ख़बर अथई को ए मिस्री मजो की नथो करे। सेठ मिस्त्री खे आऊं की न चवंदुसि, को हुन सां मुंहिंजी पुराणी दुश्मनी आहे। अड़े दुश्मनी त तोहजी आहे, मोहजी त कीने। अड़े मिस्रीअ खे पाणे गुलूड़ो चवंदो ए दौलतदारा कहिड़ो मजो। होए माटी होए सेठ रो कान सही है। पटेल मूंखे को एतराज़ कोन्हे, भले दोहल मिस्री खणी अचे, ॿियो मंगणहार वठी अचो, भले वॼाए। चङो चङो तूं हल हट ते गुलूड़ो खे हली साई ॾे, थको हूंदो। ठीकु आहे सेठ आऊं हाणे ई हलां थो। हा हल हल। हा पटेल ॿियो कहिड़ो हाल आहे। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।